Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजी मैं तेरी जल्दी कर वारो कर लिख रहा है वठीस बेहोश का छा लिख रहा हूं बस अंगूठा हणाना मां चाहे थी जल्दी करे हणाए वठ त केर अची न वनी वारो कर मैं तेरी वारो कर त निशान हणी वठूंस भला बुध में तेरी इहो तो बुधा त हिन भागे जो अंगूठो साजो लगंदो या खाबो साजो ये मुके खबर ही ना है त साजो लगंदो अलाए खाबो पर तू हणाए वठीस त बस पोइ हीअं था कयूं बिन्हिनि अंगूठनि जा निशान वठी था छॾियूंसि सुभाणे मतां को मसलो न थिए वाह वाह मुंहिंजे मुड़स खे दिमाग़ बि आहे हा ॿई हाणे अॼु खां पोइ हाणे दस्तावेज़ संभाले रखजाए अॼु खां पोइ हीअ जगह पंहिंजी ठीकु आहे मां ही त रखी थी अचां पर तूं न हिन जा अंगूठा धोई छॾ त जीअं होश में अचण खां पोइ हिनखे ख़बर ई न पए त हिन सां थियो छा आहे सलाह भली ॾिनी अथई मां पाणी भरे थो अचां हिन जे अंगूठनि जा निशान ड्राहियां थो तूं अचे ही वठ न कार घुरे थी न बंगलो घुरे थी हो दिल त हर वक्त में तेरी दिलदार घुरे थी बे आला वाल मिठल सोबारो केड़ा हालन में रसा सोबारो हींअर न जेरन जे जहान में ऐं नई वरी मुंहिंजे मुकाम में उन जो मतलब त सोबारो हाणे इएं तो तड़पे जीअं बिना पाणीअ जे मच्छी तड़पंदी आहे बाबल साईं तव्हां कमु ई अहिड़ो करे छॾियो जो सोबारो बि चङो फासी पियो आहे उन सां इहो कमदार मूं नाहे करायो पर इने पंहिंजो पाण सां इहो कमु करायो आहे हू बि चवंदा न त हर माण्हूअ खे पंहिंजे पिरकारनि जी सज़ा मिलंदी आहे हू असां खां वधीक बचल खे पंहिंजो सॼण पियो सम्झे पोइ हुनखे अंजाम त ॾिसणो पवंदो न त करम खान सां पासीरे थियण जो अंजाम छा थींदो आहे पर उन खां पोइ बि अञा सुभारो सबक नाहे सिखियो रे सर सब कुछ सिखी वठंदो अञा त शुरुआत आहे अलफ खां वठी ये ताईं एड़ी त पट्टी पढ़ाईंदोमांसि छो त करम खान जो पढ़ायल सबक जिंदगी भर कोन विसरंदुसि रसा ॿियो सभला सोभारे खे लोॾो ई हिकु न मां नथो चाहियां त सोभारो हिकु धक में पूरो थी वञे मां सोभारे खे मजबूर ऐं लाचार ॾिसण थो चाहियां एड़ो त मां सोबारे के लाचार ऐं मजबूर कंदुसि जो हली अची मूंखां माफ़ी वठंदो
ऐं अची चवंदो त करम खान मूंखे माफ़ कर, मूंसां भलाई कर, मां चइनी तरफ़नि खां हथी को थी वियो। अञा त सोभारे खे हिक मार मिली आहे, 101 मार अञा सोभारे लाइ रहियल आहे। जेसि ताईं सोभारे खे इहे पूरियूं मारूं न मारींदुसि, तेसि ताईं उन लाइ इहो सिलसिलो जारी रहंदो। बाबा मचल कलम सादिक खे रोकियो। हिकु त परपुट मूंखे बदशत ॻाल्हाईंदो थो हुते, ऐं ॿियो त मुसलसिल मुंहिंजो पीछो थो कंदो रहे। मां तव्हांजे करे, तव्हांजे चवण जे करे तव्हांजो लिहाज़ रखंदे फिलहाल त टारो थो कयांसि। जे तव्हांजी ॻाल्हि में अचे थो त ठीकु आहे, न त मूंखे इजाज़त ॾियो, कयांसि तमामु मस्त कलंदर। ना तू सादिक जी न्याणी त मारे चुका हो, हाणे इहो बाक़ी बचो आहे सादिक, उनजो बि खून कंदऊं छा? बाबा साईं, मां त ठाह करण जे लाइ आयोसि, पर जे सादिक पंहिंजे मौत खे पाण तो दावत ॾे, मां छा थो करे सघां? सादिक जी कावड़ बजा आहे, तव्हां हुनजी न्याणी जा क़ातिल आहियो। हुनखे अंदर में बाया उहा थधी करण लाइ कुझु वक़्तु त लॻंदो न। अञा घणा ॾींहं मां टारो कया हुन खां। सादिक खे ॾिसी वता राहू मटाईंदो। बाबा सादिक जे कढ मूं सावल खे छॾियो आहे, ऐं मूंखे इहा पूरी उमेद आहे त सावल सादिक खे ॻाल्हियुनि में मञाए वेंदो। बाबा बादशाह माण्हू आहे, सादिक तव्हांजी नथो मञे त सावल जी कीअं मञीदो? ठीकु आहे, ॾिसूंसि था। जे नथो मञे सादिक ॻाल्हियूं त पोइ कराची में हुनजे सौट खे घुरायूं था, उन सां था ॻाल्हायूं त बाबा हुनखे सम्झाए। जे उहो कराची खां हिते अची ठाह कराए थो त बाबा सबूरो ज़िम्मो मां पाण खणंदुसि। बाबा मां नथो चाहियां त हिन धरतीअ ते रस्तो आहे, इन करे तोखे अञा कुझु ॾींहं पासीरो रहणो पवंदो। ठीकु आहे बाबा, मां तव्हांजे चवण ते कुझु ॾींहं टारो कयां थो। जेतिरो थी सघेव ॻाल्हियूं करे जान छॾायो, छो जो हाणे घणो सब्र कोन थो थिए। हिननि जो मामलो त रोज़ रोज़ वधंदो थो वञे, ख़ुदा ख़ैर करे। कमला अलाए छो काफ़ी ॾींहंनि खां वठी दिलि खे शांती नथी मिले, मन खे सुकून ई कोन्हे। कमला अलाए कहिड़ो दर्द आहे जेको दिलि में खुदको पियो पैदा करे, तकलीफ़ पियो ॾे। साईं भॻवान जो ॾिनो गंज आहे, पोइ पंहिंजे मन खे छो पियो परेशान करी? न धणी लक्ष्मी लाइ परेशान न आहियां, न वरी ज़र ज़मीन लाइ। सच त कमला इहो आहे त ईअं थो सम्झां त ॼण हिकिड़ी जाइ ते क़ैद थी विया आहियूं। पोइ भला साईं किथे मथो टेके अचूं, कंहिं सन्यासी सां मिलूं, कंहिं भॻवान जे भक्त सां वञी रूह रिहाण कयूं। इंसान जो वजूद ऐं जिस्म जेकॾहिं बीमार थी पए त उनखे डॉक्टर जी ज़रूरत पवंदी आहे। कमला पर जॾहिं इंसान जो रूह बीमार थी पवंदो आहे न कमला, त पोइ रूह जे करार जे लाइ मालिक जे अॻियां वञी मथो टेकबो आहे, ईश्वर जी प्रार्थना कबी आहे, कंहिं भक्त सां मिलबो आहे, कंहिं सन्यासी सां मिलबो आहे, कंहिं हकीम सां मिलबो आहे, गुणनि वारे माण्हूअ सां मिलबो आहे त जीअं सुकून मिले। साईं मन खे शांती ऐं सुकून खपे, बाक़ी धन दौलत ऐं पैसो रोकड़ त माण्हू मड़ीअ में कोन खणी वेंदो न। जेतिरी बि जिंदगी आहे उहा त सुकून सां गुज़रे न। मन जो सुकून आम इंसान हासिल न करे सघंदो थी कमला, ख़बर थी छाजे करे? इन जे करे त हुनजो दिलि हूंदो ई दुनियादारीअ में आहे। हिन दुनिया जा कम कारियूं, लालच, लोभ, दौलत, धन कठे करण में मन जो सुकून त इंसान खे मिलंदो आहे। माण्हू मजद इंसान ते कमला जेसी ताईं माण्हू हिन दुनिया खां तारक नथो थिए, हिन दुनिया खे तरक नथो करे न कमला, तेसी ताईं मन जो सुकून न मिलंदो। ख़बर अथई भॻवान जा उहे संत ऐं साध इन जे करे हिन दुनिया में इज़त पाया जो हुननि दुनिया खे तरक कयो, मालिक जी प्रार्थना कई। कमला साधुनि ऐं संतनि लक्ष्मी खे लवणो हणी बि न ॾिठो, पोइ वञी दिलि जो सुकून हासिल कयऊं। ऐं कमला मां बि चाहियां थो
त हिन दुनिया खे तरक़ करे घड़ घाट छॾे सुकून ऐं शांतीअ जे लाइ हिंगला झलिया हलूं ऐं हली जोगिन ऐं सामिन जे हुन देश खे वसायूं जिते मन खे शांती शांती सदाई इंसान सुकून में प्यार ऐं प्रीति जी पछाण कमला। हिन निभागे खे होश अचण खां पोइ कहिड़ो कूड़ हणंदासीं? तेरी इन लाइ मां सोचे छॾियो आहे बस निभागो होश में त अचे न। भला ॿुध, हिन निभागे खे हिकिड़ी गोरी प्यारी थी या 10 गोरियूं प्यारियूं थी? बेहोश लॻो पियो अञा ताईं। हिकु न 2 गोरियूं प्यारियूं आहिनि। मूं चयो जेकॾहिं सयूं थियण खां पहिरीं हिन खे होश अची वियो पोइ त कमु ख़राब थी वेंदो। हा इहो त सुठो के, पर हाणे ॿुध होश में कीअं आणे? मोह पियो हुजे बेहोश, असांजे मथां कहिड़ो भार आहे। होश में हूंदो आहे न त 2 ड्रगड़ियूं मानी जूं खाई वेंदो आहे। इहे बि 2-3 वेला बची पवंदा न। निभागो बेहोश पियो हूंदो त मानी त खणी हिन जे हिसे जी बची पवंदी, पर जेको ओड़े पाड़े जो अची वञे त पोइ हुनखे छा चवंदासीं? ऐं ॿुध, ऐं जो इहो पंहिंजो 1.5 फुटो ढोलू जो अची वञे पोइ हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? उन्हनि खे कहिड़ी ख़बर जो हिन खे असां बेहोश कयो आहे। माण्हू त ईअं ई सोचींदा न जो निंड पियो आहे। तेरी हा माण्हू ॾींहं जो बि निंड कंदो आहे, पर जे होश में अची वियो न त सॼो पाड़ो मथे ते खणंदो। हूअं वरी ॾियारी घटि हणंदो आहे छा? ॿियो ॾियारी हणे असां मथां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? बसि हाणे इहो सोच त हिन खे हितां कीअं कढणो आहे। तकड़ कर ये कम कुझु रहियल आहे, ये कम पूरा थियण ॾे, पोइ कम पंहिंजो पको आहे। तेरी अञा त मां ॿी सलाह सोची आहे, उहा सलाह सुभाणे कंदासीं। ऐं ॿुध, हाणे मां सॼे ॻोठ जे सभिनि खे चई थो अचां, आसूदे मल खे, फोग फ़क़ीर खे, सॼे ॻोठ में इहा ॻाल्हि हुलाए थो अचां त असां रोलूअ जी जाइ ख़रीद करे छॾी आहे। ऐं जॾहिं इहा ख़बर हिन निभागे खे पवंदी न, हिन जे पेरनि हेठां ज़मीन छॾाइजी वेंदी। मिठल, जेकॾहिं तूं बि मूंखे करम खान वांगुरु बेवकूफ़ बणाइण चाहीं थो न त उहा ॻाल्हि कर। न सोबारा खान न, मां भला तव्हांखे छो बेवकूफ़ बणाईंदुसि? ऐं करम खान जो को बि राज़ तोखां गुझो कोन्हे त पोइ बुर्ची खे किथे लिकायो अथई तोखे ख़बर न आहे? सोबारा खान, करम खान बुर्जी खे शहर खां ॿाहिरि मोकिले छॾियो। कहिड़े शहर मोकिलियो इहा का ख़बर नथी पई। ऐं जीअं ई ख़बर पई मां अची तव्हांखे ॿुधाईंदुसि। उन लाइ तव्हांखे थोरो इंतज़ारु करणो पवंदो। असुल में मूंखां हाणे इंतज़ारु थिए कोन थो। मुंहिंजे दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं हिन करम खान जे शैतानी रूप खे बचल ऐं सांवल जे साम्हूं आणियां। सोबारा खान ठीकु आहे, पोइ मां वञी अञा वधीक कोशिशि कयां थो। जीअं मूंखे ख़बर पई मां अची तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, तोखे हाणे इजाज़त आहे। रेस मिठल असां सां कॾहिं सचो कोन थींदो। तव्हांखे इहा ख़बर ई कोन्हे। पैसो अहिड़ी बुरी बला आहे जो पीउ खे पुट खां ऐं पुट खां पीउ खे धार करे छॾींदो आहे। पोइ ही मिठल वीचारो करम खान जे ख़िलाफ़ छो न वेंदो? रेस मिठल करम खान जे ख़िलाफ़ कॾहिं बि न वेंदो। तमामु जल्द इहो मिठल बि लालच में अची वेंदो। अञा त हिन जे दिलि में करम खान जो ख़ौफ़ वेठल आहे। जॾहिं न इहो ख़ौफ़ हुन जे दिलि मां ख़तमु थियो त भॼंदो अची मूंखे बुर्चीअ जो ॾस ॾींदो। तेरी ही निभागो किथे गुज़ारे त न वियो? हो पहाको न ॿुधो थी त जे हाथी जीअरो त लख लहे ऐं जे मरे त 2 लख लहे।
मां करदा वा निभागा तू जहन्नुम में आ मुखा अग में तवा पहुंचियो जा ही तवारो घर जो पा जहन्नुम खां घटा हिन जो घर असांजो चो असांजो घर तवा जो छामे जो हां चरिया मितेरीअ जो मक़सद इहो आ त सभु हिन घर में रहूं था त ही घर असांजो थियो न हाणे ॿियो सभु ॻाल्हि पंहिंजो जाते मूंखे इहो सभु ॿुधायो मां घणा ॾींहं सुतल में ते तोखे साल खन गुज़री वियो आहे हाँ साल खन मूंखे बि ईअं थो लॻे ॿिनो साल थी वियो मूंखे हाणे जल्दी कर मूंखे पाणी ॾे त हथ मुंहुं धोआं वरी मानी बि खणिया त थधि ॾियांसि हल मितेरी मरी वियासीं साल जो बुखायल आहे अॼु सम्झ त अन्न जी गुंदी ख़तम करी वठी मानी इन घर में केरु तुंहिंजो नौकर न आहे जो हुकम वेठो थो हलाई जेकॾहिं तोखे पाणी पीअणो आहे या हथ मुंहुं धोइणो आहे न साम्हूं नलको लॻो पियो थी वञी पाण धो ऐं चई थी ॾियां जेकॾहिं मानी खाइणी थी त चुल्ह आहे पंहिंजो सामान वठी अची पाण तयारु करे खा घणो ई तोखे तयारु करे खारायो आहे हाणे तोखे हिकु टुकर बि कोन ॾींदासीं समझी छॾी इहा ॻाल्हि अरे टुकुर खा तूं टुकुर कोट खे ॾिबो आहे मां मानी खाईंदसि टुकुर खा हा मितेरी तू सफ़ा सही फ़ैसिलो कयो आहे असां हिन जा नौकर जा उथी हाणे उथी छॾियो नाटक हाँ तव्हीं छा थी मां बि ॾिसां थो तव्हां कीअं था रहो हिन घर में मुंहिंजो नालो रोलू ज़रूर आहे पर रोल न आहियां मां बि धणी साईं वारो आहियां एॾो ॻाल्हि न आहे हा असां बि ॾिसूं था असांखे हिन घर मां कीअं थो कढी अहिड़ी थी कावड़ अचे जो जंहिंखे दाह ॾियणी थी न वञी ॾेईंसि पुलिस वटि वञी या बचल खान वटि असां तोखे कोन रोकींदासीं चुप कर हाणे चुप कर माठ कर चवां मितेरी खे त वरी चाहे जो कोप पीआरे ई बेहोश हुए त घर में सुकून हो दान त अलाए छो पीअंदे जाने चां जा पीअंदो हेर को थियो तूं हां न पींदुसि चां मामा सादिक खान हाणे खणी तव्हां हिन ज़िद खे छॾियो जॾहिं बाबा बचल खान फ़ैसिले जी तारीख़ रखी आहे इन में ॿिन्हिनि धुरनि जी भलाई आहे सावल ॾातूअ मां भलाई जी का बि उम्मीद नथी रखी सघिजे ॾातू भलो माण्हू आहे तूं हुनखे भलो माण्हू थो सम्झी ठा थियण खां पोइ जेकॾहिं थोरो बि मौक़ो मिलेसि न विढ़ंदे देर न कंदो मामा सादिक हाणे ॻाल्हियूं भले साईं ते थींदियूं इन में तव्हांखे को बि नुक़सान न थींदो ऐं हा तव्हां कंहिं बि ॻाल्हि जो ख़ौफ़ न कयो मां ऐं बाबू बचल खान तव्हां सां गॾु आहियूं सावल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध ख़ौफ़ उनखे थींदो आहे जंहिंखे विञाइण जे लाइ कुझु हुजे सावल मुंहिंजो त सभु कुझु विञाइजी चुको आहे सभु कुझु बर्बाद थी चुको आहे पोइ ख़ौफ़ छाजो ख़ौफ़ मामा सादिक तव्हांजी सॼी ज़िंदगी पई आहे पंहिंजी ज़िंदगी जो ख़्यालु कयो सावल मां जीअंदोसि पंहिंजी न्याणीअ जे ख़ातिर जॾहिं मुंहिंजी मासूम न्याणी हिन दुनिया में न रही पोइ जीअण जो कहिड़ो फ़ाइदो जीअण जो मामा सादिक हिन धरती जे अमुन ख़ातिर पंहिंजे ॻोठ ख़ातिर तव्हांखे ठाह करणो पवंदो सावल मूं मां अमुन खे को बि ख़तरो न आहे अमुन खे ख़तरो न आहे न हिन धरती खे ख़तरो आहे बाक़ी सावल कंहिं ज़ालिम खे क़त्ल करण सां अमुन खे फ़ाइदो थींदो धरती खे फ़ाइदो थींदो नुक़सान न मां तव्हां सां को बि बहस करणु नथो चाहियां बाबे बचल खान जो फ़ैसिलो हुयो त तव्हांखे ठाह करणो पवंदो ॿी का बि ॻाल्हि नाहे तूं इन्हीअ ॾातूअ खे बचाइण थो चाहीं छो त इहो ॾातू तव्हांजो पंहिंजो आहे इन्हीअ करे तव्हां हुनखे बचाइण था चाहियो
मामा सादिक तू मुझो यकीन कर त दातू खां वधीक असां के तू अज़ीज़ आ। दातू खां वधीक असां जो हमदर्दियूं तोसां आहिनि। पोइ मूंखे ठाह जे लाइ छो था मजबूर कयो? छो था मजबूर कयो मूंखे ठाह जे लाइ? आखिर ॻाल्हि छा आहे? इन करे मामा सादिक खान त मां तोखे खूनी थियण न ॾींदुसि। सांवल ही ठाह न आहे, ईअं सम्झ त मुंहिंजो मौत थींदो। इन खां पोइ बि तव्हांजो ॻाल्हियुनि लाइ मूं ते ज़ोर आहे? मूं ते त पोइ चओ वञी बाबे बचल खान खे त मूंखे सुभाणे को ॾींहं जी मोहलत ॾे। ॿिए ॾींहुं मुड़साणो वाइदो थो कयां त पहुची वेंदुसि। ठीकु आहे मामा सादिक, जिते हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि उते सुभाणे को ॾींहुं बि इंतज़ारु कयूं था। मुंहिंजो मालिक ख़ैरु कंदो। सोरठ सोरठ ज़िद न कर, छॾ ज़िद खे। ॿ टे ॾींहं तरस, मां बि तोसां गॾिजी हलंदुसि। हाणे छॾीसि वरी कहिड़ो नओं ड्रामो ठाहियो अथसि। वञे थी न त वञण ॾींसि न। चौथियूं पुछायो पंध पेरा सवेरा, वाट विंदुर जी वण पिया ॾसींदा। पोइ कयो न बाबा अलाह तो आहे। मां त शुक्र कंदुसि जो तो किरोना मां मुंहिंजी जान छुटंदी। जे चओ त मां 2-3 रुपया भाड़े जा बि ॾियां। अमा चए ते त भेटाए जी ज़ियारत कराए वठी अच, न त मां अकेली हली वेंदीसां जे तूं नथो हली त। बाबा भिटाईअ ते न वठी वञीसि। गवर्नमेंट किरोना बीमारीअ जे करे दरगाह बंदि कराए छॾियो। बाक़ी हा, काजी शाह जो दरगाह खुलियल, उते वञी इन छोरीअ जो जिन कढरा फिट फाट थी। फुफड़ जेकर इहा ॻाल्हि आहे न त पहिरां पुफी खे वठी वञ, उन जो जिन कढरा, पोइ मूंखे वठी वञजा। पुफे हिकु चकर न, अलाए केतिरनि दरगाहनि जा दर भेटिया अथसि, तॾहिं त इहो जिन कढराया ई आहे। मस वञी सवत में थी आहे, न त तो करे कंधो पियो लॻंदो। बाबा सही तो चए सोरठ, हाणे ज़िद छॾ। अब इन छोरी खे राज़ी करीसि। 2 ॾींहं तरसो ऐं पाण गॾिजी हलंदीसां बि, ऐं पाण पंहिंजे हथनि सां हिनखे ज़ंजीरुनि में ॿधंदुसि। पंहिंजो जिन कढराईंदासीं उते चङी तरह। गाजी शाह जी ॻाल्हि नथो कयां मां। अड़े छोरा तो त चयो हींअर त बाबा सही थो चए। बाबा मूं चयो त मता ज़िद ख़तम करे, पर तव्हां त हिनखे होश मां था वेतर कढो। अरे छॾीसि अब्बा, हिकु नंढड़ी आहे जो होश मां थी निकिरे। मिड़े छोरियुनि जा नखरा आहिनि, ॿियो वरी छा आहे? ख़बर कान अथसि त तुंहिंजे खीसे में हींअर रुपयो बि कोन्हे। रुपयो छा, 4 आना बि कोन अथई। किथां हली आहे? वेंदी वीचारी भिट शाह ते ज़ियारतियूं करण। मिड़े नखरा आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। पुफी मूं तोसां फरमाइश नाहे कई जो तूं होश थी वञाई। असां ज़ाल मुड़स जो तव्हांजे विच में कुझु बि न वञे। चोरे जा ॾुंडा पटी, दाढ़ी पटीस, मुछूं पटीस, असांजो बाबा को रबी को खरीफ। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।